أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يعلم ما في السماوات والأرض ويعلم ما تسرون وما تعلنون والله عليم بذات الصدور رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله والصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته अल्लाह सुब्हानहु व तआला जा ॾाढा सुठा नाला आहिनि उन्हनि मां हिकिड़ो आहे अल अलीम द वन जेको सभु कुझु ॼाणे थो उहो जेको सभु कुझु ॼाणे थो हे सूर तग़ाबुन जी जेका आयात आहे इहा मां तव्हांजे अॻियां पढ़ी इन जी माना छा आहे त उहो जेको आहे अल्लाह सुब्हानहु व तआला ही नोज़ अल्लाह सुब्हानहु व तआला खे हर शइ जी ख़बर आहे जेको आसमाननि में आहे ऐं जेको ज़मीन में आहे यालमु मा फ़िस समावाति वल अर्दि व यालमु मा तुसिरून व मा तुअलिनून ऐं उहो हर शइ ॼाणे थो जेका तव्हांजे अंदरि में आहे जेका तव्हां सीक्रेट रखो था ऐं तव्हां जेका ज़ाहिर कयो था उहा हर शइ ॼाणे थो अल्लाह सुब्हानहु व तआला खे हर शइ जो इल्मु आहे जेका तव्हांजे सीननि में अंदरि आहे वल्लाहु अलीमुम बिज़ाति सुदूर सुदूर जी मतिलबु आहे त चेस्ट रिबके जेके चवंदा आहियूं जेको तव्हांजी चेस्ट आहे उनखे अरबी में सदर चइबो आहे जीअं उनजे अंदरि हार्ट आहे उनखे क़ल्ब चइबो आहे पहिरियों सॼे खे मिलाईंदो तव्हां उनखे चवंदव सुदूर सदर त अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो तव्हांजे जेको अंदरि में आहे जेको तव्हां वटि आहे इहो अल्लाह सुब्हानहु व तआला ॼाणे थो हाणे ॼाणण जो मक़सदु छा आहे हीअ त तव्हां सभिनि खे ख़बर आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला खे हर शइ जो इल्मु आहे अल्लाह ताला हर शइ ॼाणे थो तव्हां जंहिंखां बि पुछंदो उनखे इहा शइ ख़बर हूंदी त वाक़ई में अल्लाह सुब्हानहु व तआला खे आसमान जी ज़मीन जी असांजे अंदरि में छा आहे सभु कुझु ॼाणे थो त इन जो मक़सदु छा आहे त जीअं हिस्टोरियन हूंदा आहिनि तारीख़दान हूंदा आहिनि जेके तारीख़ लिखंदा आहिनि या जेके राइटर हूंदा आहिनि उहे जॾहिं लिखंदा आहिनि त कहिड़े जेको आहे किंग उन जंग खटी या कहिड़े मुल्क जंग हाराई उन कहिड़े सन में जंग खटी उन वटि केतिरी आर्मी हुई इहो सभु कुझु लिखंदा आहिनि ऐं उहो तव्हां पढ़ंदा हो त तव्हांखे उनजी ॼाण मिलंदी आहे पर अल्लाह अज़्ज़ व जल तव्हांखे ॿुधाए थो त जेको फ़िरौन आहे फ़िरौन बादशाह हुयो ऐं ज़ालिम बादशाह हुयो किंग हुयो उन वक़्तु लीडर हुयो रूलर हुयो उतां जो इजिप्ट जो त उहो ज़ालिम हुयो त अल्लाह अज़्ज़ व जल उन जे अंदरि जी फीलिंग जेका आहे उहा बि असांखे ॿुधाए थो त फ़िरौन ऐं उनजा जेके साथी हुया उहे जेके ख़ौफ़ पिया कनि कहिड़ियुनि शयुनि खां ख़ौफ़ पिया कनि अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि जे अंदरि जी फीलिंग बि असांखे क़ुर में ॿुधाई आहे जेका तव्हांखे ऐं असांखे ॿियो कोई बि नथो ॿुधाए सघे न ई कोई सम्झी सघे थो त एॾो वॾो किंग बादशाह उहो कहिड़ी शइ खां ख़ौफ़ पियो करे त अल्लाह सुब्हानहु व तआला खे इहे जेके बि कन्वर्सेशन जेके बि गुफ़्तगू हुयूं इहे अल्लाह ताला असांखे ॿुधायूं जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम हज़ारे साल अॻु में मके में जॾहिं न कैमरा न को मोबाइल न का इंटरनेट न को राइटर कुझु बि न उन वक़्तु जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम जी गुफ़्तगू थी रही हुई अल्लाह अज़्ज़ व जल सां त अल्लाह सुब्हानहु व तआला उहा गुफ़्तगू रिकॉर्ड करे असांखे ॿुधाई आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जे विच में जेका गुफ़्तगू थी उहा छा गुफ़्तगू थी त अल्लाह ताला असांखे इहे शयूं ॿुधाए थो इहे शयूं न तव्हांखे कोई बि ॿियो नथो ॿुधाए सघे त इहे शयूं त उन वक़्तु थियूं हुयूं ऐं कीअं थियूं हुयूं अल्लाह ताला असांखे हिकु हिकु शइ ॿुधाई आहे हिन मां त उहे शइ कीअं थी तव्हांखे को बि राइटर हूंदो को बि जेको तारीख़ लिखण वारा हूंदा आहिनि उहो हूंदो तव्हांखे माज़ी जे बारे में ॿुधाईंदो तव्हांखे हाल जे बारे में ॿुधाईंदो पर तव्हांखे फ्यूचर जे बारे में तव्हांखे न ॿुधाईंदो अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो त मां तव्हांखे सेखारियां थो इल्मु ॾिनो आहे जेको तव्हांखे पहिरियां कॾहिं बि ख़बर न हुयो जंहिं शइ जी तव्हांखे पहिरियां को बि इल्मु न हुयो जीअं मिसाल जे तौर ते अगरि तव्हां ॾिसंदव अल्लाह सुब्हानहु व तआला न ॿुधाया त इंसाननि खे जेके बि इंसान दुनिया में आया हुया या अचनि था या ईंदा उन्हनि खे इहा ख़बर न पइजी सघे आहे त 7 आसमान आहिनि असां सिर्फ़ु हिकिड़ो दुनियावी आसमान जेको आहे ॾिसी सघूं था जंहिंजे लाइ अल्लाह सुब्हानहु व तआला 3 शयूं फरमायूं आहिनि त उनखे अल्लाह ताला दुनिया जी ज़ीनत ठाहियो आहे ऐं उन में बुर्ज रखिया आहिनि ऐं उन जे जेके स्टार्स आहिनि उन जे ज़रिए रस्तो मालूम थींदो त अल्लाह सुब्हानहु व तआला असां सिर्फ़ु दुनियावी जेको आसमान आहे उहो ॾिसी सघूं था पर जेके 7 आसमान आहिनि कोई बि कंहिंखे बि ख़बर न पई आहे अगरि अल्लाह अज़्ज़ व जल न ॿुधाए असांखे त 7 आसमान आहिनि त कोई बि कंहिंखे बि दुनिया में ख़बर न पई आहे त 7 आसमान आहिनि ईअं ई अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे ॿुधायो त इंसानु कीअं ठहियो आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह सुब्हानहु व तआला कीअं ठाहियो उन्हनि खे फ़रिश्तनि खे हुकुम ॾिनई त उनखे सजदो कयो इहा शइ कंहिंखे बि ख़बर न पइजी सघे आहे अगरि अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे न ॿुधाया जीअं अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो युरसिलु अलैकुम
हफ़ज़ अल्लाह सुब्हानहू ताला तव्हां ते चौकीदार मुक़ररु कया आहिनि, फ़रिश्ता एंजल्स जे बारे में असांखे अगरि अल्लाह अज़्ज़ व जल न ॿुधाया त तव्हांखे कॾहिं बि ख़बर न पई आहे। अल्लाह सुब्हानहू ताला हर कंहिं ते इहे फ़रिश्ता मुक़ररु कया आहिनि। तव्हां कुझु बि कयो था, का बि शइ कयो था, कहिड़ो बि अमल कयो था, जेको रिकॉर्ड था कनि, जेको तव्हांखे कोई बि न ॿुधाया अल्लाह सुब्हानहू ताला खां सवाइ। त अल्लाह सुब्हानहू ताला फरमाए थो जेको इल्मु आहे, जेको अलीम आहे, जेको नॉलेज आहे, उहा सॼी मूं वटि आहे। इहा शइ तव्हांखे ख़बर न पइजी सघे आहे अगरि अल्लाह ताला तव्हांखे न ॿुधाया। त ईअं ई अल्लाह सुब्हानहू ताला असांखे ॿुधाए थो नूह अलैहिस्सलाम जी स्टोरी। नूह अलैहिस्सलाम 950 साल पंहिंजे क़ौम खे अल्लाह सुब्हानहू ताला जी दावत ॾींदा रहिया ऐं उहे जेके आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि 950 साल त केतिरियूं जनरेशन जेके आहिनि उहे गुज़री चुकियूं हूंदियूं। उन्हनि खे कंटिन्यूअस उन्हनि जो कमु ई इहो हुयो त उन्हनि खे दावत ॾियणु, उन्हनि खे दावत ॾींदा रहिया लेलऊं व नहारा, ॾींहं ऐं राति। अल्लाह सुब्हानहू ताला फरमाए थो सूरह नूह में त ॾींहं ऐं राति पंहिंजी क़ौम खे दावत ॾींदा रहिया त छा चवंदा, दावत ॾिनऊं त उन्हनि खे छा चवंदा त कहिड़ी शइ तव्हां कयो त तव्हांखे अल्लाह सुब्हानहू ताला माफ़ु कंदो ऐं तव्हांजे लाइ आसमाननि मां मौसलाधार बारिश मतिलबु रिज़्क़ वरसाईंदो ऐं तव्हांखे औलाद अता फ़रमाईंदो। उहे कहिड़ी शयूं अगरि अल्लाह ताला असांखे न ॿुधाया त असांखे ख़बर न पई आहे। अल्लाह सुब्हानहू ताला फरमाए थो नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चयो फ़क़ुल्तुस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान ग़फ़ारा, तव्हां जेको आहे पंहिंजे रब खां उन खां माफ़ी वठो, उन खां इस्तग़फ़ार कयो ऐं अल्लाह सुब्हानहू ताला जेको आहे उहो माफ़ु करण वारो आहे। ग़फ़ारा जो मतिलबु इहो आहे त बार बार माफ़ु करण वारो। ईअं न आहे त तव्हां हिकिड़ो दफ़ो गुनाह कयो ऐं उन खां पोइ माफ़ी वरिती, तव्हांखे अल्लाह सुब्हानहू ताला माफ़ी ॾेई छॾी, तव्हां उहो वरी गुनाह नथा कयो, पर शैतान आहे तव्हांखे भटकाए थो, तव्हांखां वरी उहो गुनाह थी वियो, तव्हां वरी माफ़ी नथा वठी सघो, तव्हांजे लाइ माफ़ी जा दरवाज़ा बंदि थी विया। ईअं न आहे। ग़फ़ारा जो मक़सदु आहे त बार बार अल्लाह सुब्हानहू ताला जा जेके दरवाज़ा आहिनि उहे तव्हांजे लाइ हर वक़्तु खुलियल आहिनि। माण्हू तव्हांखे माफ़ु न कनि उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, पर अल्लाह अज़्ज़ व जल तव्हांखे माफ़ु कंदो ऐं तव्हां जेतिरा दफ़ा माफ़ी वठंदव अल्लाह ताला तव्हांखे माफ़ु कंदव। तव्हां अगरि सची दिलि सां माफ़ी वठो था ऐं तव्हां उहो गुनाह वरी नथा कयो त अल्लाह अज़्ज़ व जल तव्हांखे माफ़ु कंदो। अल्लाह ताला चए थो त मां जेको आहे माफ़ु करण वारो आहियां। उहो हिकु दफ़ो बि न, इलाही जॻह ते अल्लाह सुब्हानहू ताला बार बार चए थो त मां वॾो गफ़ूर रहीम आहियां, मां माफ़ु करण वारो आहियां। त नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चयो तव्हां अगरि इस्तग़फ़ार कयो त अल्लाह सुब्हानहू ताला छा ॾींदो तव्हांखे, तव्हांजे लाइ मथां रिज़्क़ युरसिलु समाअ अलैकुम मिदरारा, तव्हांजे मथां मौसलाधार बारिश मतिलबु रिज़्क़ तव्हांजे मथां अल्लाह सुब्हानहू ताला आसमान तां तव्हांजे मथां लाहींदो ऐं तव्हांजी जेका मदद कंदो कंहिंसां युमदिदकुम बिअमवालिन व बनीन, माल ऐं औलाद सां तव्हांजी अल्लाह सुब्हानहू ताला मदद कंदो। छा चवण सां? सिर्फ़ु इस्तग़फ़ार चवण सां। त इहा शइ जेका असांखे अल्लाह अज़्ज़ व जल असांखे न ॿुधाए आहे त असांखे इहा ख़बर न पई आहे। अगरि असां सचे दिलि सां इस्तग़फ़ार चऊं था ऐं वरी असां सिधे रस्ते ते अचूं था त असांजे लाइ अल्लाह सुब्हानहू ताला पंहिंजो रिज़्क़ खोले छॾींदो। अल्लाह सुब्हानहू ताला असांखे औलाद ऐं माल में असांजी मदद कंदो। त इहा शइ जेका असांखे ख़बर न पई आहे अगरि अल्लाह अज़्ज़ व जल असांखे न ॿुधाए आहे। उनखां पोइ जेको असांजो कनेक्शन आहे, जेको असांजो रिलेशन आहे अल्लाह ताला सां, उहो असांजो कनेक्शन जेको आहे उहो बि अल्लाह ताला असांखे ॿुधायो आहे त असांजो कहिड़ो रिलेशन हुजे अल्लाह ताला सां, असांखे कीअं इबादत करणु घुरिजे, असां कहिड़े नमूने अल्लाह सुब्हानहू ताला खे यादि कयूं। इहे सभु शयूं असांखे अल्लाह ताला ॿुधायूं आहिनि। अल्लाह ताला ॿुधायो आहे त तव्हांखे कहिड़े नमूने पाक थियणु घुरिजे। अगरि अल्लाह अज़्ज़ व जल न ॿुधाया त असांखे इन्हनि शयुनि जी ख़बर न पई आहे। त जेके फ्यूचर जे बारे में जीअं जन्नत आहे, अल्लाह ताला ॿुधायो आहे त जन्नत में छा थींदो। अहिड़े नमूने अल्लाह ताला ॿुधायो आहे जीअं जन्नत तव्हां पंहिंजे अॻियां था ॾिसो। जन्नत में तव्हां खां जन्नत खां अॻु में तव्हां खां कहिड़े क़िस्म जा सुवाल थींदा ऐं तव्हां जन्नत में जॾहिं वेंदव त उते कहिड़े क़िस्म जी हिक ॿिए सां गुफ़्तगू कंदव। अल्लाह अज़्ज़ व जल असांखे उहो बि ॿुधायो आहे। ॼण इहा शइ अॻु में थी चुकी आहे सॉरी ॼण इहा शइ अॻु में थी चुकी आहे। तव्हांखे अहिड़े नमूने अल्लाह अज़्ज़ व जल क़ुर में ॿुधायो आहे ऐं अल्लाह ताला चए थो मूंखे तव्हांजे जेके बि ॻाल्हियूं आहिनि उन्हनि सभिनि जी ख़बर आहे। जेको हिकिड़ो माण्हू आहे उहो तमामु परेशान आहे, तव्हां ॾिसंदो शिकिल मां परेशान लॻंदो, चुप करे वेठो आहे। तव्हां वञी हुनखे चओ था त तोखे कहिड़ी परेशानी आहे, तोसां छा मसइलो आहे, उहो तव्हांखे चवंदो त कुझु बि न आहे, मूंखे को मसइलो न आहे। पर अल्लाह ताला खे उन जे अंदरि जी जेका गुफ़्तगू आहे, जेका उहो पंहिंजो पाण सां ॻाल्हाए थो, जेको तव्हां पंहिंजो पाण सां ॻाल्हायो था, जेको तव्हां सोचो था या जेको तव्हां मुस्तक़बिल जे बारे में सोचो था या जेको तव्हां सां थी चुको आहे उन जे बारे में सोचो था, इहो जेको इनसाइड तव्हांजी गुफ़्तगू आहे पंहिंजो पाण सां, अल्लाह सुब्हानहू ताला चए थो इन शइ जी बि मूंखे ख़बर आहे। जॾहिं अल्लाह सुब्हानहू ताला खे इन्हनि सभिनि शयुनि जी ख़बर आहे त अल्लाह सुब्हानहू ताला असांखे कहिड़ा मशवरा थो ॾे, कहिड़ी एडवाइस थो ॾे। अल्लाह सुब्हानहू ताला चए थो तव्हांजी मूंखे हर शइ जी ख़बर आहे, मूंखे हर शइ जो इल्मु आहे ऐं उन इल्म जे खां पोइ अल्लाह सुब्हानहू ताला फरमाए थो त मां तव्हांखे एडवाइस थो ॾियां
त जेका तव्हांजी जेका एडवाइस आहे, जेको मशवरो आहे, उहो रब जे तरफ़ां थो अचे, जेको तव्हांजी दिलि खे सुकून ॾींदो, जेके तव्हांजी दिलि जी शिफ़ा आहे। त उहो छा आहे? अल्लाह ताला खे ख़बर आहे त तव्हांजे लाइ कहिड़ी शइ बेस्ट आहे ऐं कहिड़ी शइ ख़राबु आहे। जीअं तव्हांजे लाइ अल्लाह ताला चयो निमाज़ जेका आहे 5 वक़्त फ़र्ज़ु आहे ऐं उहा निमाज़ बेस्ट आहे जेका तव्हांखे फ़ाइदो ॾींदी। अल्लाह सुभाणे ताला खे ख़बर आहे त इहो आसान न आहे त तव्हां फजर जो उथो, निमाज़ पढ़ो या वज़ू कयो, इहो एॾो आसान न आहे। पर अल्लाह ताला चए थो इहो तव्हांजे लाइ बेस्ट आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोरी तकलीफ़ आहे, पर इहो तव्हांजे लाइ बेस्ट आहे त तव्हां 5 वक़्त निमाज़ पढ़ो ऐं तव्हां जेको आहे अल्लाह जा अहकाम मञो, इहो तव्हांजे लाइ बेस्ट आहे। छो जो अल्लाह खे इल्मु आहे, तव्हांखे ऐं मूंखे को बि इल्मु न आहे। जीअं मिसाल जे तौर ते को माण्हू चए थो मुंहिंजे लाइ मुंहिंजी जेका परेशानी आहे उहा कंहिंखे बि ख़बर न आहे, मुंहिंजी परेशानी जेका आहे उहा ॿिए क़िस्म जी आहे, मुंहिंजी परेशानी तव्हां न सम्झी सघंदव, मां तव्हांखे एक्सप्रेस बि नथो करे सघां पंहिंजी परेशानी। त अल्लाह सुभाणे ताला फरमाए थो मूंखे एक्सप्रेस करण जी ज़रूरत ई न आहे, तव्हांजी जेका परेशानी आहे उहा अल्लाह ताला खे ख़बर आहे। ऐं जेका काउंसिल आहे, जेका एडवाइस आहे, जेको मशवरो आहे, जेका शिफ़ा आहे, उहा अल्लाह